जेकबाबाद सदर थाणे जी हद जमाली बाईपास लॻ ट्रक तां नौजवान मीर मोहम्मद खोसो किरी फोत थी वियो। लाट सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद सदर थाणे जी हद मां उतां जेको आहे ट्रक मां नौजवान अचानक जेको आहे तो किरी जेको आहे फौत थियो आहे। जॾहिं हो नौजवान जेको ट्रक मां किरियो जेको फौत थियो आहे, उन जी जेका सुञाणप आहे मीर मोहम्मद जेको आहे खोसो तरफ़ां जेका आहे हिते कई वई आहे। जॾहिं होॾां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको नौजवान जेको किरी जंहिंमें फौत थियो आहे उहो बलोचिस्तान जो रहवासी जेको आहे ॿुधाए पियो वञे। जॾहिं उनजो जेको लाश आहे उहो जेको आहे सिविल अस्पताल मुंतकिल करायो वियो आहे। वधीक जेका आहे त हद जेका पुलिस आहे उनजो इहो बि चवणु हुयो त असां जेको आहे उनजे वारसनि जी ॻोल्हा करे रहिया आहियूं, त जीअं वारसनि जी जेका आहे ॻोल्हा थियण जे करे पोइ जेको उनजो लाश आहे उहो जेको आहे असां वारसनि जे हवाले जेको आहे कयो वेंदो। जी, महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।